सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहसास किफ़ालत प्रोग्राम जी रक़म वठण लाइ सेंटरनि ॿाहिरां हज़ारनि जी तादाद में औरतूं गॾु थी वयूं। लॉकडाउन जी भञकड़ीअ ते पुलिस ख़ामोश बणियल रही मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। कोट गुलाम मोहम्मद में एहसास कफ़ालत प्रोग्राम तहत हक़दार औरतुनि में 12,000 रुपया ॾियण वारी रक़म मां गैर क़ानूनी कटौती करण ते मुतासिर औरतुनि पारां एहतिजाज कयो वियो, जंहिं ते पुलिस कार्रवाई कंदे जहांगीर क़ाइमखानी, जुनैद क़ाइमखानी ऐं नदीम क़ाइमखानी खे डिवाइसनि समेत गिरफ़्तार करे केस दाख़िल करे छॾियो आहे। कलोई में बि एहसास कफ़ालत प्रोग्राम ज़रिए औरतुनि लाइ आयल रक़म कढाइण लाइ सेंटर ते सवें औरतूं गॾु थी वयूं। लेडीज़ पुलिस न हुजण करे सेंटर ते बदनज़मी पैदा थी वई, जंहिं ते कलोई पुलिस पहुची सेंटर मां औरतुनि खे ॿाहिरि कढी छॾियो। नएं दरे में बि एहसास प्रोग्राम जे ज़रिए जारी कयल वज़ीफ़े जी रक़म कढाइण लाइ 3 सेंटर खोलिया विया, जन ते वज़ीफ़े जी रक़म वसूल करण लाइ सवें औरतूं सेंटरनि ते पहुची वयूं, जंहिं करे सेंटरनि ते औरतुनि जी रश हुजण करे बदनज़मी पैदा थी वई, जॾहिं त समाजी फ़ासिले ऐं लॉकडाउन जे असूलनि जी बि भञकड़ी कई वई। ॻाढ़े में एहसास कफ़ालत प्रोग्राम जे सेंटरनि जूं लोकेशन न मिलण सबबि हज़ारे हक़दार औरतूं सख़्त गर्मीअ में खुले आसमान हेठि वेठल रहियूं, जिन खे पुलिस वापसि पंहिंजनि ॻोठनि ॾांहुं रवानो करे छॾियो, जंहिं ते मुतासिरनि पारां एहतिजाज कयो वियो। ओभावड़े तालके अंदरि वज़ीर आज़म एहसास इमरजेंसी प्रोग्राम पारां हक़दारनि लाइ आयल रक़म तालके में क़ाइम 10 सेंटरनि मां 5 सेंटरनि ते हली सघी, जॾहिं त 5 सेंटर बंदि पयल आहिनि। असिस्टेंट कमिश्नर चयो त कुझु डिवाइस हलाईंदड़ डिवाइसूं बंदि करे छॾियूं आहिनि ऐं कुझु सुस्त रफ़्तारी सां हलाए रहिया आहिनि। उन्हनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। ठरी मीरवा जे ॻोठ मेघो फ़कीर शहर जे हाई स्कूल अंदरि क़ाइम एहसास सेंटर में एजेंटनि हक़दारनि जी रक़म खे बि न बख़्शियो। अंगूठा हणाए 12,000 मां 5,000 ॾेई 7,000 खणी फरार थी विया, जंहिं ते मुतासिरनि साहिबज़ादी नाज़िया शर, सेहत शर ऐं ॿियनि पारां एहतिजाज कयो। उन मौक़े ते औरतुनि इल्ज़ाम हणंदे चयो त ज़हीर अहमद फिंगर हणाए 5,000 ॾींदे चयो त पैसा थोरा आहिनि, कैश अची रही आहे। जॾहिं सहाफ़ी पहुता त एजेंट स्कूल जी भित टपी फरार थी वियो। भान सैयदाबाद में बि ग़रीब हक़दार औरतुनि खे वज़ीर आज़म पारां ऐलानियल वज़ीफ़े जा पैसा न मिली सघिया। मेन गवर्नमेंट प्राइमरी स्कूल में हज़ारे औरतूं गॾु थी वयूं। पैसा न मिलण ख़िलाफ़ सवें औरतुनि पारां ज़िला इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। उन मौक़े ते औरत मसामात ज़रीना, मसामात सकीना ऐं ॿियनि चयो त हिकु तरफ़ शहर में गुज़िरियल 18 ॾींहनि खां लॉकडाउन सबबि असांजा मर्द बेरोज़गारी सबबि घर वेठल आहिनि, त ॿिए पासे वज़ीर आज़म पारां थियल ऐलान मूजिबि असांजी रक़म न पई ॾिनी वञे। तलार में एहसास किफ़ालत इमरजेंसी कैश प्रोग्राम तहत बेरोज़गार हक़दार ख़ानदाननि खे वज़ीफ़ो मिलण शुरू थी वियो आहे। तलार जे हाई स्कूल में 8 बूथ क़ाइम कया विया, जॾहिं त औरतुनि खे 5 खां 6 फुट जे मुफ़ासिले ते बीहारियो वियो। चेलार में बि गवर्नमेंट रायचंद राठौड़ हाई स्कूल में एहसास किफ़ालत प्रोग्राम जा पैसा ॿिए ॾींहं बि हक़दार औरतुनि में तक़सीम कया विया। चेलार सेंटर ते आयल औरतूं पीअण जे पाणी जी सहूलियत न मिलण करे परेशान बणियल रहियूं, जॾहिं त टाउन कमेटीअ चेलार पारां औरतुनि लाइ शामियानो लॻायो वियो। टंडे आदम में बि एहसास प्रोग्राम तहत शहर में क़ाइम कयल 8 सेंटरनि मां रुगो 3 सेंटर खुली सघिया आहिनि। सेंटरनि में पहुतल औरतुनि खे रक़म ॾिनी वई, जॾहिं त गोल दायरा ठाहे औरतुनि जा सैनिटाइज़र सां हथ बि धोराया विया, जॾहिं त स्कूल जे गेट अॻियां लॉकडाउन जी भञकड़ी कंदे औरतुनि जी वॾी रश लॻल रही, जंहिं ते इंतज़ामिया पारां का बि कार्रवाई न कई वई। सूबे दरे में बि एहसास किफ़ालत प्रोग्राम तहत वज़ीफ़ो मुख़्तियारकार जी निगरानीअ में डिग्री कॉलेज सूबे दरे में ॾियण जी शुरूआत कई वई। मुख़्तियारकार ॿुधायो त सूबे दरे सेंटर में 5 डिवाइस मशीनूं हलनि पयूं। हुन चयो त सेंटरनि जो दौरो कयो आहे, औरतुनि खां बि पुछा कई आहे, नाजाइज़ कटौतीअ खे मुकमल बंदि करायो वियो आहे। होॾा दौड़ में बि वज़ीर आज़म जे एहसास प्रोग्राम जी पहिरें मरहले तहत हक़दार औरतुनि खे 12,000 रुपया ॾियण वारे अमल ते दौड़ जे हायर सेकेंडरी स्कूल में इंतज़ामिया तरफ़ां सेंटर क़ाइम कयो वियो आहे, जिते रक़म ॾियण लाइ 4 डिवाइसूं ऐं अमलो मुक़ररु कयो वियो आहे। जॾहिं त लॉकडाउन सख़्त करण बावजूदि सेंटरनि ते औरतुनि जी रश नज़र आई। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।